ॾिठो दोस्तो केॾो ॾुखियो आहे खिलण। मूं केॾी कोशिशि कई खिलण जी, पर मूंखां खिल कोन निकिती। जेका थोड़ी घणी खिल मूंखां निकिती सभु नकली हुई। असली खिल त ॼण दुनिया मां गुम थी वई आहे। हिक ॿिए खे ॾिसी हर को पियो मुश्कंदो ऐं पर पुठ चइनी पासे टेंशन टेंशन ऐं टेंशन। घर में रहो त घरवारीअ जो टेंशन भई सॼो ॾींहुं पट पट कंदी। हेॾा भाॼी त आणे ॾियो, होॾां ॿारनि खे स्कूल ते छॾे अचो। ॿुधो था अॼु मूंखे बाज़ारि वठी हलंदो न, उते न साड़ियुनि जी सेल लॻल आहे। सेल वारा ज़ालुनि जे भरोसे त कमाइनि था। वञ ऑफिस त दर ते दरबार जे बदिरां वॾियुनि मुछियुनि वारो बास बीठो हूंदो। क्यों मोती रामानी आज फिर लेट आया? सॉरी सर, आज बच्चों को स्कूल छोड़ने गया था। सारी का बच्चा भगवान ने तुमको ही बच्चा दिया है क्या? हमको बच्चा नहीं दिया है। हमारा बच्चा कैसे अपने आप ऑटो में जाता है? तुम भी अपना बच्चा को ऑटो में भेजो। दिल तो थींदी है ठका चंगो होना। और मुंहिंजा ॿार आहिनि, मां उन्हनि खे ऑटो में मोकिलियां, स्कूटर ते मोकिलियां या पंधु मोकिलियां, तुंहिंजो छा वञे? पर न साईं, बास त बास आहे न। कुड़ी खीका रखड़ी सॉरी चवणो पवंदो आहे। पर न साईं, हिन दुनिया में कुझु माण्हू अहिड़ा बि अथव जेके दिलि सां टहिक ॾेई खिलंदा आहिनि। असांजी ॾाढी चवंदी हुई ख़ुशीअ जहिड़ी खोराक न आहे ऐं विड़तीअ जहिड़ो ॻारो न आहे। ख़ुशि मिजाजी ऐं हाज़िर जवाबी इंसान जो उहो असरदार हथियार आहे जंहिंसां उहो माण्हुनि जूं दिलियूं खटे सघे थो। हिकु शाइर चयो आहे, या तो दीवाना हंसे या तू जिसे तौफीक दे, या तो दीवाना हंसे या तू जिसे तौफीक दे, वरना इस दुनिया में मुस्कुराता कौन है। अवां कॾहिं कंहिं महफ़िल में कंहिंखे खिलायो आहे न? त अचो महफ़िल जमायूं, मिली ऐं खिली खून वधायूं।